घटि पाणीअ ते पोखी करण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? जी साईं। बेसिकली असांजो डिपार्टमेंट आहे ऑन फार्म वाटर मैनेजमेंट, माना पाणीअ जे सही इस्तेमाल खे, जेको मौजूदु पाणी आहे उनखे सही इस्तेमालु करणु। उहो जेकॾहिं पुछड़ीअ जे ज़मीनदारनि खे जिते वाराबंदी आहे, घटि आहे, त उनखे बि वाटर कोर्स जे ज़रिए असीं पुॼायूं था। ईअं जाबलू पट्टी असांजी आहे, जेकॾहिं उते बोर सिस्टम ते पाणी निकिरे थो त तमामु थोरो ऐं क़ीमती पाणी आहे, उनखे ड्रिप सिस्टम जे ज़रिए ऐं ॿियो असां उनखे पाइप लाइन ॾींदा आहियूं ऐं वाटर कोर्स ठाहींदा आहियूं, उनजे ज़रिए पाणी पुॼाए करे पंहिंजी आबादी करे सघनि था। हाणे जीअं मिसाल वाटर कोर्स आहे, उहो पुछड़ी वारे ज़मीनदार खे पाणी नथो पुॼे त वाटर कोर्स खे पको कराए पंहिंजो पाणी पुॼाए, उहो तेज़ी सां ऐं सुठे नमूने सां पाणी पुॼी सघे थो, त उन सां उहो आबादी करे वेंदो। ईअं ई जाबलू पट्टीअ में पाणी ड्रिप सिस्टम जे थ्रू फुड़े फुड़े वारी स्कीम उनखे चइजे सिंधीअ में, ऐं अंग्रेज़ी में ड्रिप सिस्टम, उनजे थ्रू सॼी आबादी करे सघे थो। ऐं उहा ज़मीन हमवार न हूंदी आहे घणी जाबलू पट्टीअ में। उहो ड्रिप सिस्टम एॾो बहितरीनु आहे, तव्हां जबल ते, पहाड़ीअ ते घटि वधाई आहे, उनखे लेवल करण जी बि ज़रूरत कोन्हे, तव्हां आसानी सां ड्रिप सिस्टम जे ज़रिए बाग़ या सब्ज़ी पोखे सघो था। कलीम सुमरो साहब, ऑन फार्म वाटर मैनेजमेंट जूं जेके ऑफिसूं आहिनि सिंध में किथे किथे मौजूदु आहिनि, ऐं उते असांजा आबादगार जेकॾहिं सिंध जा राब्तो करणु चाहिनि त कहिड़े तरीक़े सां करे सघनि था? असांजी ऑन फार्म वाटर मैनेजमेंट जी हर ज़िले में ऑफिस मौजूदु आहे। उन खां पोइ उन जूं सब ऑफिसूं जेके असां फील्ड टीम चऊं था, उहे तालके वाइज़ असांजूं मौजूदु आहिनि। उन फील्ड टीम में सॼो स्टाफ रखियलु आहे, असांजा सब इंजीनियर, असिस्टेंट डायरेक्टर, वाटर मैनेजमेंट ऑफिसर, जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फील्डुनि में वञनि था, आबादगारनि भाइरनि सां राब्तो कनि था ऐं उनखे मुख़्तलिफ़ स्कीमुनि जी आगाही ॾियनि था। ऐं असांजा व्हाट्सअप नंबर बि आहिनि, असांजो मीडिया सेल बि आहे, असांजी हेड ऑफिस हैदराबाद शहबाज बिल्डिंग में आहे, ऐं उनजा उहो असां पंफलेट बि विराईंदा आहियूं ऐं माण्हुनि खे एड्रेसूं वग़ैरह सभु कुझु आहिनि। असांजे ज़िले ऑफिस ऑन फार्म वाटर हब में मौजूदु आहे। तालके में बि असांजी ऑफिस आहे। ॿियो माण्हू असांजो फील्ड वर्क बि कनि था, अचनि वञनि था, त ज़मीनदारनि खे आगाही मिले, स्कीमूं ॿुधाइनि था, डोर टू डोर वञी करे उनखे ॿुधाइनि था। तव्हांजे स्कीम में कंहिं ज़माने में जेके आहिनि से वाटर कोर्स पक्का कया पे विया, उहा स्कीम अञा ताईं आहे? जी जी बिल्कुलु बिल्कुलु, असां वटि उहा अञा ताईं हलंदड़ आहे। एडिशनल लाइनिंग असां उनखे चऊं था, जंहिं पहिरियों ठहिरायो आहे उनखे वधाए करे पुछड़ीअ ताईं पुॼाए सघे थो, 2 या 3 फेज़नि में बि करे सघे थो, ऐं जंहिं सफ़ा न ठहिरायो आहे उहो नए सिरे खां बि उनखे पको कराए सघे थो। ईअं ई वरी जेका असांजी बारानी एरिया आहे, उन में त असांजो इहो ओपन वाटर कोर्स न आहे। उन में वरी असां पाइप लाइन प्लास्टिक वारी बि परे ताईं 3-4 किलोमीटर जेकॾहिं उन ज़मीनदार जो बोर परते आहे बनीअ खां मिठे पाणीअ जो, त असां उनखे पुॼाए ॾेई सघूं था। ऐं अहिड़े हिसाब सां सीमेंट जी लाइन बि असीं ॾींदा आहियूं, त जीअं उहो पीअण लाइ बि इस्तेमालु करे, आबादी लाइ बि इस्तेमालु करे सघे थो। कलीम सुमरो साहब, तव्हां चङियूं ॻाल्हियूं असांजे आबादगार भाउरनि खे ॿुधायूं पे। हिकिड़ी आबादी असांजो आबादगार भाउ करे थो त हिकिड़ो खुलो पाणी आहे, ओपन जेका इरीगेशन आहे, ॿियो आहे ड्रिप इरीगेशन। हाणे इन ॿई जेके तरीक़ा आहिनि उन्हनि में सही तरीक़ो कहिड़ो आहे? आबादगारनि खे वधीक फ़ाइदो ओपन पाणी ॾियण सां आहे या ड्रिप इरीगेशन जे वसीले? ड्रिप सिस्टम जेको आहे बेसिकली कंट्रोल्ड वाटर सिस्टम आहे। घणे क़दुरु आबादगार भाइरनि में इहो ख़्यालु कयो थो वञे त इहा पाणीअ जी बचति आहे। पोइ हू असां खां सुवाल कंदा आहिनि त यार असां वटि त केनाल जो या वाराबंदी जो पाणी आहे, असीं आहियूं बि मुंड वारा ज़मीनदार, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे? पर ईअं न आहे, ॿूटे जी हिकिड़ी रिक्वायरमेंट हूंदी आहे पाणीअ जी। उनखे वाधारो पाणी ॾिबो त उनजो साह वारी शइ आहे, उनजो साह मुंझी वेंदो, हर वक़्तु उनजी पाड़ ॿुॾियल रहंदी, इन जे करे उहो फ्रूट न ॾेई सघंदो। ऐं जेकॾहिं उनखे घटि पाणी ॾींदासीं त उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुकी वेंदो। इन जे करे ड्रिप सिस्टम जो मतिलबु आहे कंट्रोल्ड वाटर सिस्टम, न घणो पाणी न घटि पाणी। ऐं जेको पहिरें ॿूटे खे ज़मीन जे मुंड खे पाणी पुॼे थो, उहो ई आख़िरी ॿूटे खे पाणी मिले थो, जंहिंजे करे जेका उपत आहे उहा उन खां चौण थी वञे। छो जो हूअं तव्हांजी ज़मीन हमवार न आहे, खुले पाणी ते मुंड में तव्हां पाणी ॾींदा ईंदो त आख़िर में पूरो न पवंदो। किथे ज़मीन
सिधी न आहे, को ॿूटो मथे आहे, को हेठि आहे, मुंड में तव्हां पाणी खोलियो घणो अची वियो, आख़िर में पुॻो कोन, त उहो सही न ॾींदो। पर ड्रिप सिस्टम में तव्हांखे जेको पहिरें ॿूटे खे पाणी मिले थो उहो ई आख़िरी ॿूटे खे मिले थो। इन जे करे ड्रिप सिस्टम जी उपत बि 4 दफ़ा वधीक थिए थी ऐं उहा बहितरीन नमूने सां थिए थी ऐं उन में एफर्ट्स बि ज़मीनदार जूं घटि लॻनि थियूं, छो जो उन में ज़ोन ठहनि था, वाल सिस्टम आहे। तव्हां हिकिड़ो वाल खोलियो, हिकिड़े ज़ोन खे पाणी ॾियो, वरी ॿिए खे ॾिसो, वरी टे खे ॾिसो, तव्हां 2 खां 3 कलाकनि में सॼी बनीअ खे पाणी ईज़िली ऐं आसानी सां ॾेई सघो था। साईं, जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई वाल जी, ठीकु आहे, रेंज जी ॻाल्हि कई, उन खां पोइ तव्हां पाइपनि जी ॻाल्हि कई, इहे सभु शयूं जेके आहिनि कहिड़े तरीक़े सां फंक्शन कनि थियूं ज़मीन ते? बेसिकली असां उन में तलाउ वटि हिकिड़ो मोटर हणूं था, उन खां पोइ उन में अंडरग्राउंड लाइनिंग विछायूं था, पाइप लाइनूं विछायूं था। उन मां पहिरियों वॾी लाइन 4 इंच जी, उन मां नंढी पाइप, उन मां कारो पाइप कढी असां उनखे असां फुड़े फुड़े जिते ॿूटो लॻल आहे उते उनखे ॾियूं था, जंहिंसां पाणी जी बचति बि थिए थी ऐं उहो आलाण उनखे जेको आहे न वधीक फ़ाइदो ॾिए थी बनिस्बत उनखे हीअं ॿोड़े रखण खां, पुराणे वारे तरीक़े खां। पुराणा तरीक़ा इहे आहिनि त पाणी खोले छॾ, सॼो बाग़ आहे त सॼे बाग़ खे जेको आहे पाणी अची वेंदो ऐं 1-2 ॾींहं उते बीठल हूंदो, जंहिंसां ॿूटो साह न खणी सघंदो आहे। आलाण सां ॿूटो ईज़ी रहंदो आहे, आसानी हुनखे थींदी आहे साह खणण में, ऑक्सीजन खणण में। हाणे तलाउ ठही वियो, पाणी तव्हां जेको आहे सो हासिलु कयो, ट्यूबवेल ॿूटे या वाराबंदी जीअं बि आहे, उन ते मोटर हणी उन खां लाइनूं वेंदियूं आहिनि बनी सॼीअ में, उहो तव्हांखे उते वाल हणी करे, ज़ोन हूंदा आहिनि, कंहिंमें 10 ज़ोन हूंदा आहिनि, कंहिंमें 15 ज़ोन हूंदा आहिनि। उहो ज़मीनदार जे हिसाब सां वॾे में वॾो सिस्टम असांजो 25 एकड़ थींदो आहे ऐं नंढे में नंढो थींदो आहे 5 एकड़। पोइ उहो उन जे हिसाब सां ज़ोन ठहंदा आहिनि, पोइ हर ज़ोन ते हिकु वाल लॻंदो आहे, पोइ उन जे थ्रू उनखे कंट्रोल कयो वेंदो आहे। पोइ इन जे थ्रू तव्हां 25 एकड़ जे सिस्टम तव्हां जेतिरा हणाए सघनि था आबादगार भाइर, उनखे ओतिरो फ़ाइदो पवंदो। अञा इहा स्कीम आहे या ख़तमु थी वई? हींअर त प्रोजेक्ट असांजो बंदि थी वियो आहे, वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट आहे, पर वरी बि असां मथियनि खे गुज़ारिश कई आहे त इहो महिरबानी करे वराए ॾिनो वञे। पोइ इन जे करे उन्हनि कोशिशुनि में आहिनि त इहो अची वञे। बसि जेके आबादगार आहिनि जंहिं वटि पाणी कोन्हे, को बोर करे पाणी हासिलु करे सघे थो, बिजली महांगी आहे, त ॿियो तरीक़ो वञी बचे थो सोलर सिस्टम जो। अहिड़नि आबादगारनि खे डिपार्टमेंट तरफ़ां या तव्हांजे प्रोजेक्ट जे तहत का आसानी मिली सघे थी? बिल्कुलु, असांजे एग्रीकल्चर इंजीनियरिंग आहे, उन में हाणे सोलर सिस्टम आयो, उहो सब्सिडी बेसिस ते तमामु घणो उन्हनि ॾिनो। स्कीमूं हुयूं उन्हनि वटि, हाणे अख़बार में इश्तिहार बि उन्हनि ॾिनो हुयो त ज़मीनदार भाइर उन्हनि सां राब्तो करे सोलर। ॿियो वधीक हाणे नए हिसाब सां गवर्नमेंट अञा सब्सिडियूं ॾिए पई त सोलर सिस्टम ते उहो वधीक राब्तो कनि, त जीअं ई उहा स्कीम या फंडिंग थींदी त उन्हनि खे वधि खां वधि असां ॾींदासीं सोलर सिस्टम, त जीअं उहो पंहिंजी उपत सही नमूने सां करे सघनि।